कुरान मजीद में अल्लाह पाक इरशाद फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर साह वारी चीज़ के हर साह वारी शइ के मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हिकिड़ी ॻाल्हि जो पैगाम छॾींदो हलां, ॻाल्हि वाज़ात सां कंदो हलां त अल्लाह सही त इरशाद फरमाए त हर साह वारी शइ जेकी आहे उनखे मौत अचणो आहे, मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। त हिकु पॉइंट वारो जुमिलो तो बयानु करियां त जिन खे दुनिया में असां इज़तूं ॾियूं, जिन जे लाइ सभु कुझु दुनिया में मान मर्तबा शान शौकत छॾियूं, जॾहिं इंसान पंहिंजी औकात में ईंदो आहे, जॾहिं इंसान जो रूह जिस्म मां निकिरी वेंदो आहे, ख़ाली खोखो रहंदो आहे। मतिलबु कीअं त इंसान जॾहिं ही अखियूं बंदि कंदो आहे, इंसान जी अखियूं बंदि करण खां बाद में दुनिया जो हर रिश्तो उहो टोड़े वेंदो आहे। माँ जो रिश्तो, पीउ जो रिश्तो, भेण जो रिश्तो, घरवारी जो रिश्तो, धीअ जो रिश्तो, दुनिया जो रिश्तो, मिल्कियत जो रिश्तो ऐं ॿाहिरनि जो रिश्तो, यानी दुनिया सां उहो लातलकी करे हलियो वेंदो आहे। तॾहिं अल्लाह से फरमाए थो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर साह वारी चीज़ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। त ॻाल्हि आउं इहा ई पोइ कयां वज़ाह सां त मुसलमानों कंहिंजी ज़मीननि ते कब्ज़ा न कयो, कंहिंजो हक़ न फ़बायो, कंहिंसां नाइंसाफ़ियूं न कयो, के ग़रीब ते ज़ुल्म न कयो, के यतीम ते ज़ुल्म न कयो। ही ज़मीन जा टुकड़ा, ही मिल्कियतूं, हे सभु हिते पियूं हुयूं। असां हिकु ॿिन्ही जे ॿाहिरनि जी मिल्कियत खे तकींदा आहियूं त ॿाहिरनि जी मिल्कियत असां वटि अचे, हिनखे कोर्ट में लेटर ठारायूं, कोर्ट जा कागज़ ठारायूं। पर हिकिड़ी ॻाल्हि वज़ाह सां कंदो हलां त जेके दोस्त चवंदा हुआ असां फ़लाणे फ़लाणे जे जनाज़े में शरीक थियासीं, थींदासीं, ऐं उहे ई माण्हू जेके लफ़्ज़ कढंदा हुआ उन्हनि जा वरी ॿिया कांदी थींदा हुआ। हिननि अखियूं खुलियल आहिनि त हर को माण्हू तव्हांजी इज़त कंदो, साईं साईं कंदो, तव्हांखे घर में विहारींदो, मोहबत ॾींदो, प्यारु ॾींदो, तव्हांखे पैसो ॾींदो, दुनिया जी हर मिल्कियत ॾेई सघे थो। पर जॾहिं हिननि अखियूं बंदि करण खां बाद में इंसानु केरु कुझु कंहिंखे नथो ॾेई सघे, फ़क़ति इहो ॾिए थो जो ॿ कुल्हा ॾिए थो ऐं जनाज़े नुमाज़ पढ़े थो, उनजे लाइ कुल शरीफ़ पढ़े थो, इहो ई उनजे लाइ सभु कुझु आहे। बाक़ी दुनिया तां वञण खां बाद में हू पंहिंजा ख़ाली हथ खणी वेंदो क़बर मंझि, कफ़न खां अलावा ॿी का बि हुन सां शइ न हूंदी आहे। हे दुनिया जूं बैंक बैलेंसूं, बंगला, हे घरवारियूं, हे गाॾियूं, हे मिल्कियतूं, हे ॿाहिरि सभु कुझु हिते पिया हूंदा। त मुसलमानों पंहिंजी दुनिया में, हिन दुनिया में रहो था त हुन अल्लाह खे यादि कयो ऐं मौत खां डिॼो। मैसेज तव्हांजे मथां अचे थो, तव्हांजे ॻोठ में को माण्हू गुज़ारे थो, तव्हां इहो ई सोचो त हीअ अॼु गुज़ारे विया, सुभाणे इन ई जॻह ते शायदि असां हूंदासीं। असां अॼु हिनखे पिया कुल्हा ॾियूं, सुभाणे असांखे ॿिया कुल्हा ॾींदा। त कंहिंसां बि झगड़ो न कयो, कंहिंजे ज़मीन ते एतिराज़ न कयो। हीअ ज़मीन आहे, इन तां विड़ी असां पंहिंजूं जानियूं विञाए छॾींदासीं। ज़मीन जा टुकड़ा आहिनि, रिश्तेदारी आहे, इन्हनि सां असां विड़ी झेड़ा करे पंहिंजूं जानियूं विञाए छॾींदासीं। वरंदो कुझु कोन, असां हलिया वेंदासीं। माण्हू एतिराज़ कंदा आहिनि ज़मीननि ते, ज़मीननि तां माण्हू वणंदा आहिनि, हिननि 4 आङुरियुनि छाड़किन था या इन फुट ताईं माण्हू वणंदा आहिनि त हीअ ज़मीन मुंहिंजी आहे, हीअ प्लाट मुंहिंजो आहे, मुंहिंजी प्लाट ते कब्ज़ो न कयो, मुंहिंजी प्लाट ते घर न ठाह, मुंहिंजी प्लाट ते कंहिं बि क़िस्म जी मिल्कियत न अॾा। माण्हू एतिराज़ कंदा आहिनि। त आउं हिकिड़ी ॻाल्हि वज़ाहत कंदो न त हीअ मिल्कियत क़बर में न खणी वेंदो। माण्हू तॾहिं नाज़ करे, तॾहिं फ़ख़्रु करे जॾहिं हीअ दुनिया जी सभु जी मिल्कियत जेकी ठाही आहिनि, जेकी नाले आहे, इहा क़बर में खणी वञूं, तॾहिं माण्हू मिल्कियत ते नाज़ करे। त मिल्कियत ते नाज़ न कयो, पंहिंजी औलाद ते फ़ख़्रु न कयो। तव्हां पंहिंजे नौजवान औलाद खे केतिरो बाहियो था, केतिरो मिल्कियत जो वारिस बनायो था। जॾहिं हू मिल्कियत जो वारिस बणिजी वेंदो आहे, मिल्कियत जे वारसियत खां अॻु में हुनखे अञा तव्हां वारिस न बनायो आहे, वरासत खां अॻु में हू तव्हांखे बाबा बाबा पुकारींदो आहे। जॾहिं तव्हां मिल्कियत हुनजे हथ में ॾिनी, हू तव्हां सां साईं नमूने सां ॻाल्हाईंदो बि न। अहिड़ा कसीर तइदाद में औलाद आहिनि जिन जी मिल्कियत कब्ज़े में अचण खां बाद में हू पंहिंजी माइटनि खे पराए दरनि ते धिका ॾियण जे लाइ छॾियो ॾींहुं। उन्हनि माइटनि खे अस्पताल ते बि नथा वठी वञनि, हू माइट घर में धिका पिया खाइनि। त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो, हिन दुनिया में रहो था त जहिड़ा न कयो, झगड़ा न कयो, फसाद न कयो, फितना न कयो, मुनाफ़िकी न कयो, ग़रीबनि जो हक़ न खाओ, हर हिक सां नरमी सां पेश अचो, सुठी ज़बान इस्तेमालु करियो। वक़ूलु लिन्नासि हुस्ना, चओ माण्हुनि खे ॻाल्हि सुठी चओ, ख़राबु ॻाल्हि न चओ। ॾिसंदा त कंहिं जहिड़े में गुज़ारे आहे, को रोड हादसे में गुज़ारे वियो, को पेशाब कंदे गुज़ारे वियो, को हलंदे गुज़ारे वियो, कंहिंखे हार्ट अटैक थियो, को कैंसर जे ज़रिए गुज़ारे वियो, को कीअं गुज़ारे वियो। हीअ दुनिया आहे, इन में
ही दुनिया में हिकिड़ा नवां ईंदा ॿिया वेंदा। 2024 ॾिस कीअं धुलाई कंदो वञे। अॼु हिन जे जनाज़े में शरीक थियासीं त सुभाणे हिन जे में, सुभाणे हिन जे में। त फ़क़ति आख़िरत जी तयारी कयो, हिन दुनिया सां मोहबत न कयो। दुनिया सिजुनिल मोमिन व जन्नतुल काफ़िर। ही दुनिया असां मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे, पर काफ़िरनि जे लाइ बाग़ीचो आहे। हिन दुनिया सां मोहबत न रखो, अल्लाह हुन अल्लाह जे रसूल सां मोहबत रखो। ग़रीबनि ते, यतीमनि ते भलियो नरमी सां अचो पेश, उन्हनि जे हक़ न फॿायो, उन्हनि ते शफ़क़त वारो हथु रखो। अल्लाह से सभिनी मुस्लमान खे हिदायत फरमाए, पंहिंजी माउ सां भलाई कयो। मां अलैना बलागुल मुबीन।